अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां तव्हांजो मेज़बान मुदस्सर नज़र बलोच इबरत टीवी जी आलमी कप 2023 जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भलीकार चवां थो। अॼु आलमी कप जो आख़िरी दंगल ऐं फाइनल मुक़ाबलो आहे जंहिंमें मेज़बान भारत ऐं ऑस्ट्रेलिया जूं टीमूं दूबदू थींदियूं। ॿई टीमूं हिन इवेंट में तमामु बहितरीन कारकर्दगी ॾेखारे फाइनल में पहुतियूं आहिनि। जेकॾहिं ॿिन्ही टीमनि जो थोरो हिन इवेंट में कंपेरिज़न कयो वञे तो ऑस्ट्रेलिया की टीम इब्तिदाई 2 मैचनि में शिकस्त खाइण खां पोइ मुसलसल कामयाबियूं माणे फाइनल में पहुती है, जॾहिं त ॿी तरफ़ भारत की टीम अञा ताईं नाक़ाबिले शिकस्त है। भारत की टीम पंहिंजो मेज़बान हुजण के नाते हर टीम के आउट क्लास कंदे माना शिकस्तूं ॾिनियूं आहिनि। जेकॾहिं ॿिन्ही टीमनि जो फाइनल मुक़ाबलनि में आलमी कप के पंहिंजो जेको आहे फाइनल मुक़ाबलनि में तस्करो कयूं या कंपेरिज़न कयूं त भारत की टीम चौथों भेरो पंहिंजो जेको आहे उन में पहुती है कंहिं पंहिंजो फाइनल में आलमी कप के 2 भेरा हू चैंपियन रही चुकी है 1983 ऐं 2011 में, जॾहिं त हुननि खे 2003 में ऑस्ट्रेलिया जे हथां ई आलमी कप के फाइनल में शिकस्त मिली हुई। ॿी तरफ़ ऑस्ट्रेलिया की टीम ही 7 भेरो पंहिंजो जेको आहे उहो पहुती है फाइनल में। उन्हनि खे सिर्फ़ु 1 भेरो शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पियो आहे, जॾहिं त हुननि 5 भेरा ही टाइटल खटियो आहे। सो जेकॾहिं तजुर्बे के लिहाज़ से ॻाल्हि कयो वञे तो ऑस्ट्रेलिया के हिन आलमी इवेंट जो तो वसी तजुर्बो है, पर मौजूदा फिगर एंड फैक्ट्स जेके चवन था तो उन हिसाब से भारत फेवरेट है, पर ऑस्ट्रेलिया के अंडर एस्टिमेट नथो करे सघिजे। हाँ वरी जेकॾहिं ॿिन्ही टीमनि जे मौजूदा इवेंट में स्ट्रेंथ ऐं कमज़ोरियुनि ते नज़र विझूं तो भारत सब खां पहिरीं भारत जो ज़िक्र कयूं तो भारत की बैटिंग ऐं बॉलिंग हिन इवेंट में तमाम बेहतरीन कारकर्दगी ॾेखारी है, जिनकी जेतरी तारीफ़ कजे उहा घटि आहे। ख़ासि तौर ते उनजे बैट्समैन ऐं बॉलिंग में जॾहिं खां शामी उन्हनि वटि पंहिंजो हार्दिक पांड्या जी इंजर्ड थियण बैदि शामी जी टीम में प्लेइंग 11 में शमूलियत थी आहे, उन बैदि उन्हनि जी बॉलिंग में तमामु घणो निखार आयो आहे ऐं परफॉर्मेंस उन्हनि जी तमामु जेको आहे उहो बहितर नज़र आई आहे। ॿी तरफ़ ऑस्ट्रेलिया इब्तिदाई 2 मैचूं हाराइण बैदि पंहिंजो कुझु उन ते तनक़ीद थी ऐं उन्हनि थोरो उन खां पोइ पंहिंजो कोशिशि कई त पंहिंजी टीम में पंहिंजी कारकर्दगी में बहितरी आणियूं ऐं उन्हनि पोइ मुसलसल कामयाबी माणींदे फाइनल लाइ क्वालिफाई कयो आहे। जेकॾहिं ॿिन्ही टीमनि जो पंहिंजो कंपेरिज़न जीअं भारत जो ज़िक्र कयूं उनकी बैटिंग ऐं बॉलिंग बिल्कुलु मुतवाज़िन आहे। ॿी तरफ़ ऑस्ट्रेलिया की बैटिंग गुज़िरियल 2 मैचनि में थोड़ी एक्सपोज थी है, ख़ासि तौर ते अफ़गानिस्तान ख़िलाफ़ मैच में ऐं वरी सेमीफाइनल में ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ उन्हनि जा पंहिंजो जेको आहे सिर्फ़ु महदूद स्कोर हो 214 रन्सनि जो 13 रन्सनि जो टारगेट हो, पर ऑस्ट्रेलिया की बैटिंग लाइन थोड़ो लड़खड़ाहट जो शिकार थी, जंहिंजो बेनिफिट भारतीय बॉलरनि खे थी सके थो। बहरहाल तंहिं बावजूद फाइनल मुक़ाबलो आहे, ऑस्ट्रेलिया की टीम नुंहुं चोटी जो ज़ोर लगाईंदी ऐं ऑस्ट्रेलिया की पंहिंजो भारत की टीम भी पंहिंजे मेज़बान हुजण के नाते इहो कोशिशि कंदी तो हू कामयाबी माणे। सो ॾिसूं त अॼु आलमी कप 2023 जो ताज कंहिंजे सिर थो सजे। छा भारत 1 भेरो पंहिंजो ॿीहर पंहिंजे होम ग्राउंड ते आलमी कप खटण जी रिवायत बरक़रार रखे थो, या कैंगरूज़ पंहिंजी डबल हैट्रिक आलमी टाइटल्स जी करे थो। तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सर नज़र बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।